बस को हलूं था फैजाबाद उते ॾिसूं था त कोस्टर में हलूं या वेन जेको असांखे सुठो लॻो। दिमाग में जो था भाई मरी वालों ने जिन लोगों को मारा है। नहीं ये तो गलत बात है ना। इन साल बर्फबारी ठुप थी कोने दोस्तों। ही आहे मरी माल रोड यार ॾाढो सी आहे यार। नाज़रीन मुहिय वठी ॾिनी आहे ये दुकान अड़े तो अच्छी है 250 रुपए हर माह। घरी वठी ॾिनी थोड़ी तारीफ़ करना यार मुझी छो भला। थैंक यू। हेड़ा का यार हुंदा आहिनि न कि माण्हू लो हूंदो आहे। KFC जे बिल्कुल मथे चाय जर्सी शनवारी ये कश्मीरी चाय दोस्तों ही आहे कश्मीरी चाय। यानी अॼु हलंदा थी पाण कोमरी ऐं पंहिंजो बेसिकली प्लान इहो त पाण हलंदा थी सवाद पर उते स्नो वग़ैरह थी कोन तो अॼु पाण हलंदा थी कोमरी छो त कोमरी हितां खां वेझो पए थो सवाद परे आहे। कोमरी तक़रीबन हितां 64 किलोमीटर जो मतिलबु पंधु आहे ऐं शबीर घणो टाइम लॻंदो हितां खां? यार तकरीबन 2 कलाक लगी वेंदा पाण खे। पोइ गाॾी कराई आहे। हाँ दोस्तों हाणे असीं वञूं पिया फैज़ाबाद ऐं फैज़ाबाद मां ई असांखे लोकल ट्रांसपोर्ट मिलंदी ऐं असां हींअर येंगो सर्विस कराई आहे। येंगो सर्विस जेकी आहे उहो इस्लामाबाद में तमामु ज़्यादा हले थी ऐं इहा सस्ती बि आहे। त बस पोइ हलूं था फैज़ाबाद उते ॾिसूं था त कोस्टर में हलूं या वेन जेको असांखे सुठो लॻो। अब पेरी लग्जरी गाड़ी में लई हमारा जो की मना होने के देना 550 650 मौज कर मालिक बहुत दयालु है। हाँ चलो वेन में हलूं सी है ना। दोस्तों फाइनली वेन मां लथा आहियूं। सियारे वारे टाइम में हिते रुगो बर्फबारी हूंदी आहे पर हिन साल बर्फबारी ठुप थी कोने यार। हाणे हलूं था मरी माल रोड। यार छा माल रोड ते छा आहे यार माल रोड ते बेसिकली हिकिड़ी बाज़ार हूंदी आहे उते माना माहौल क्लास जो हूंदो आहे छो त जेका बि मरी ईंदा आहिनि उहो माल रोड लाज़मी वेंदा आहिनि। अगर असां बिननि खे कुछ वठी तो नहीं हाल वठी अरे हुकुम खपे हाणे यार। हां चाहे दो बात में गाल दोस्तों आना साईं जैसे वठी हमारे पिक्चर्स दिखाई ना। कोई तरीका है भीख मांगने का? हाणे असां वञूं पिया माल रोड। एक दिमाग में जो था भाई मरी वालों ने जिन लोगों को मारा है। नहीं ये तो गलत बात है ना। फिर बात ये है कि जो अगर पिंड के साथ जो रास्ता ब्लॉक हो गया है गाड़ी वाले रोक गई है ना। हाँ लोग जब ऊपर आए ये देखा कि ये लोग जो है ना सभी में फंसे हुए हैं। हाँ लोगों ने बोला कि ये गाड़ियाँ यहाँ पे रहने दो हाँ। हमारे साथ चलो हमारे घर चलो। अच्छा। लोगों ने समझा कि अगर बाहर निकले शायद या हमें लूट लें। अच्छा ये बात नहीं थी। उन लोगों ने मिलिट्री के साथ उनको बोला कि चलो हमारे साथ। तो उन्होंने समझा ये हमें लूट लेंगे ये चोर हैं या इस तरह से। लोग जितने भी है ना हाँ वो किसी के साथ बुरा सलूक नहीं करते। दोस्तों ही आहे मरी माल रोड यार ॾाढो सी आहे यार। घुमे यार पंहिंजे पाण खे सी खां बचाए छो यार। अगर बर्फबारी हुजे पोइ ते अञा वधीक सी हुजे यार। हाँ इमरान रांदीगड़ा वठी न तो नाज़रीन मुहिय वठी ॾिनी आहे। ये दुकान अड़े तो अच्छी है 250 रुपए हर माह। अब इमरान घड़ी तो मूं वठी ॾिनी हाणे ख़ुशि आहीं? हाँ खुश आहियूं। हिन पासे हिनखे वठी ॾिनई आहे मुझी पंहिंजी घड़ी है गाला सोलो पर मूंखे वठी ॾिनई आहे। थैंक यू चओ मूंखे थैंक यू चओ। महिरबानी शबीर। थैंक यू मूंखे छो कोन चई। दोस्तों ही आहे मरी माल रोड ऐं तक़रीबन जेकियूं फैमिलीज़ हिते ईंदियूं आहिनि हिते ई स्टे कंदा आहिनि हिते ई शॉपिंग कंदा आहिनि। सो फैमिली लाइ इस्लामाबाद खां पोयां वेझे में वेझी हिल स्टेशन इहा ई आहे पर हिकिड़ी शइ आहे जो हिते रूम काफ़ी महांगा हूंदा आहिनि। यार तो मूं घड़ी वठी ॾिनी थोड़ी तारीफ़ करना यार मुंहिंजी छो भला। थैंक यू। हाँ बस मूं जहिड़ा यार किथे कोन मिलंदई अञा कुझु वठी नो। शबीर खे इंजे लाइ मूं कोन वठी ॾिनी। शबीर में ख्वार कोन कंदो वॾो ख्वार करे भाई असांजो दोस्त आहे हिनखे हिकिड़ी हिन तस्वीरूं हिन हिकिड़ी ॿ कढी हिनजी का ॿोणी थी वई ऐं असांजो दोस्त आहे हिन तस्वीरूं सुठियूं आयूं आहिनि। हाणे लो हाणे वरी स्टाइल बीठो ॾिसो सही। अरे वाह छोकिरा वाह। दोस्तों ये वो व्यक्ति है जो कभी मुतमईन नहीं होता किसी भी अपनी तस्वीर से और हेड़ा का यार हूंदा आहिनि न कि माण्हू लो हूंदो आहे। एॾियूं तस्वीरूं कढण माना हिनखे पसंदि कोन ईंदियूं यार। भले उहो तस्वीरूं कढाए पाण थोरो घुमी वठूं यार आहे ॾाढी ख़ूबसूरत ॾिस यार। हिते यार माण्हू कीअं रहंदा हूंदा माना सियारे में जंहिंजा घर हूंदा हाँ पर पाण हिते रहूं माना असां हिते इलाही यार कमु घणो आहे। यूनिक ठहियल सॼो हिकिड़ो बाज़ार ई हिकिड़ो माना रुगो पैसा जाम खणी 3-4 लख रुपया खणी अचे न यार महांगाई वाकई हिते वधीक आहे। KFC जे बिल्कुल मथे चाहे जर्सी शनवारी टिक्का बारबेक्यू खाऊं जर्सी कढ़ाई।
असल में छा तो बिरयानी खाराई दी ना असल में मूं छा कयो मूं सस्ती बिरयानी खाराई इनके नाज़रीन असल में ये मूंखे पेजी आहे महांगो लीटी सां ॿुधई हाँ हाँ तो ये मूंखे महांगो पेजी वियो मूंखे ॾाढी आलूनि वारी बिरयानी खाराई आहे मुंहिंजो ॿी का शइ न खाए हाँ हिते आहे महांगाई हला। सम्झो था न हवा ये असांजो दोस्त आहे सिंधी ये ख़ूबसूरती ये आहे असांजो ख़ाली आवाज़ ॿुधी आहे माना डोड़िया चवा सिंधी आहियो हाँ हिकिड़ी ॻाल्हि आहे वाकई मतिलबु दोस्तो हिते मतिलबु सिंधी लैंग्वेज जेको बि असांखे ॻाल्हाईंदे ॾिसे थो न हाँ। उहो फौरन अची मिले थो चांहि जी सलाह हणे थो ॾाढो प्यार सां ॻाल्हाए तव्हांखे चांहि में प्यारी हलो ना यार तव्हांखे चांहि सर बस तव्हां इहो मिलिया आहियो असां लाइ काफ़ी आहे यार सिंधी ॾाढी इज़त था ॾियनि हाँ। ऐं मानी जी बेचारे दिलि सां सलाह कई। चांहि ज़ोरी चई हुई पर असां वियासीं कोन भेण चांहि कितनी की नहीं ये क्या है ये कश्मीरी चाय ये भाई, कश्मीरी चाय ये कितने की मजे की है ये कितने की इसमें फर्स्ट टाइम में प्यार क्या क्या डलता है कश्मीरी चाय यार पेरी तो सी लॻो बि हाणे थोरो घटि थी वियो आहे हाणे पहिरीं थोरो वाक वग़ैरह कई वाक कई आहे थोरो हलिया ते थोरो अरे बट्टू छबी रोट आहे मोबाइल बुलेट जो फोन करियो थोड़ा मोबाइल बुलेट है बट वो चांहि जो ऑर्डर ॾेई चांहि पी था हाँ चांहि पियो न अची हाँ न तो गिरवी में तो के रखी हलना था अब दोस्तों ही आहे कश्मीरी चांहि सुठी आहे न नाज़रीन कश्मीरी चांहि अवां बि हिन पासे अचो लाज़मी पीजो यार शांति लगी पई है यार असल में हिते सीउ तमामु घणो आहे न तो इन वाले सां टूरिस्ट काफ़ी घटि आहिनि तो गर्मियुनि में त तमामु मशहूरी आहे बाक़ी सामान हिते हर क़िस्म जो मिली वेंदो आहे ड्राई फ्रूट हलवा कहिड़ो सामान अब संगत अॼु जो व्लॉग करियूं था हिते ख़तमु सीउ ॾाढो आहे कोमरी में सभु कुल्फ़ी ॼमी वई आहे ऐं अॼु जाम घुमियोसीं हाणे वञूं था इस्लामाबाद वापसी न त हिते असांजी कुल्फ़ी ॼमी वेंदी ऐं वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में तेसि ताईं ॾियो असांखे इजाज़त मुंहिंजा हथ में रफनि पिया ऐं मुंहिंजे चैनल खे कजो सब्सक्राइब भॼी वञ वीडियो कजो शेयर ऐं वञा थो भॼ